अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो ते भली कार आऊं आहियां अब्दुल कयूम। मोबाइल जो बेहतरीन स्क्रीन रिकॉर्डर कहिड़ो आहे? तस्वीर में DSLR वांगुरु बिलर कीअं ॾिजे या मोबाइल खे फास्ट चार्जिंग कीअं कजे, इहो सभु ऐं घणो कुझु हिन वीडियो में ॾिसंदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो, लाइक कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। हलूं था वीडियो जी तरफ़। दोस्तों, कॾहिं कॾहिं असांजे मोबाइल में अहिड़ी तस्वीर या वीडियो पई हूंदी आहे जेका असां माण्हुनि खे ॾेखारणु नथा चाहियूं। माण्हू जॾहिं असां खां मोबाइल वठंदा आहिनि डायरेक्ट गैलरी में हलिया वेंदा आहिनि। अहिड़ी सूरत में तव्हां कंहिं बि तस्वीर या वीडियो खे पंहिंजे मोबाइल में लिकाए सघो था। इन लाइ तव्हां जंहिं तस्वीर खे हाइड करणु चाहियो था उन ते लॉन्ग प्रेस कयो। हेठि तव्हांखे सेट एज़ प्राइवेट जो ऑप्शन मिलंदो, इन ते क्लिक कयो। इहा तस्वीर हाणे गैलरी मां गुम थी वेंदी। साॻी तस्वीर खे ॻोल्हण लाइ मोबाइल जी सेटिंग्स में अचो। हिते तव्हांखे ऑप्शन मिलंदो प्राइवेसी, इन ते क्लिक कयो। हेठि तव्हांखे ऑप्शन मिलंदो प्राइवेट सेफ, इन ते क्लिक कयो। पासवर्ड लॻायो आहे त पासवर्ड ॾियो। हिते तव्हांखे उहा तस्वीर मिली वेंदी जेका तव्हां प्राइवेट कई हूंदी। जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो था अॼोके ॾींहुं तव्हां घणी देरि मोबाइल हलायो या अॼु तव्हां घणा चकर पंहिंजो मोबाइल अनलॉक कयो, त इन लाइ मोबाइल जी सेटिंग्स में अचो। हिते तव्हांखे डिजिटल वेल बींग जो ऑप्शन मिलंदो, इन ते क्लिक कयो। तव्हांखे ख़बर लॻी वेंदी त अॼु तव्हां घणी देरि मोबाइल हलायो। दोस्तों, चार्जिंग दौरान मोबाइल खे एयरप्लेन मोड ते लॻाए छॾियो, इन सां मोबाइल जल्दी चार्ज थींदो। दोस्तों, का बि अहिड़ी शइ आहे जंहिंजे नाले जी तव्हांखे ख़बर न आहे त गूगल लेंस हिकु अहिड़ी एप्लीकेशन आहे जंहिंजे ज़रिए कंहिं बि शइ जी मालूमात वठी सघो था। जीअं हिन हमरा फेसबुक ते पोस्ट कई आहे त हिन पखी जो नालो छा आहे। इहा तस्वीर सेव करे गूगल लेंस में अपलोड कंदासीं त हिन पखी जी मालूमात मिली वेंदी। अहिड़ी तरह हिन पेन जी तस्वीर गूगल लेंस में कढंदासीं त इन जी बि मालूमात अची वेंदी। गूगल लेंस में कंहिं बि शइ जी तस्वीर कढंदासीं त उन जी मालूमात मिली वेंदी, या का बि तस्वीर गूगल लेंस में अपलोड कंदासीं त उन जी मालूमात अची वेंदी। जेकॾहिं तव्हां पंहिंजी तस्वीर में DSLR वांगुरु बिलर ॾियणु चाहियो था त इन लाइ प्ले स्टोर में सर्च कयो ऑटो बिलर। हीअ एप्लीकेशन डाउनलोड करियो। हिन एप्लीकेशन ज़रिए कंहिं बि तस्वीर में ऑटो बिलर ॾेई सघो था। दोस्तों, मोशो हिकु अहिड़ी एप्लीकेशन आहे जंहिंजे ज़रिए तव्हां आसानी सां पंहिंजी तस्वीरनि जो स्लाइड शो ठाहे सघो था। सिंपली एप्लीकेशन खे ओपन कयो, मेक अ मोशो ते क्लिक कयो, तस्वीरूं सिलेक्ट कयो। ख़ूबसूरत स्लाइड शो ऑटो ठही वेंदो जंहिंखे गैलरी में सेव करे सघो था। प्ले स्टोर मां ऑल सिम्स इम्पोर्टेंट कोड्स एप्लीकेशन डाउनलोड कयो। हिन में तव्हांखे पाकिस्तान जी हर सिम जा इम्पोर्टेंट कोड्स मिलंदा, जंहिंमें इंटरनेट पैकेज कोड, बैलेंस चेक कोड या नंबर चेक कोड। हर सिम जा कोड हिन एप्लीकेशन में तव्हांखे मिलंदा। दोस्तों, फेसबुक जो कलर अछो हूंदो आहे। जॾहिं फेसबुक घणो हलायूं था अखियुनि ते असरु कंदो आहे। राति जे टाइम तव्हां फेसबुक डार्क मोड में हलायो त बहितर आहे। इन लाइ फेसबुक खे ओपन कयो। मथे 3 लाइनूं नज़र अचनि थियूं, इन ते क्लिक कयो। हेठि तव्हांखे सेटिंग एंड प्राइवेसी जो ऑप्शन मिलंदो, इन ते क्लिक कयो। हेठि तव्हांखे डार्क मोड जो ऑप्शन मिलंदो, इन खे ऑन कयो। फेसबुक डार्क मोड में हलंदो, इन सां अखियुनि ते असरु घटि थींदो। प्ले स्टोर मां हमेशह उहा शइ डाउनलोड कंदा कयो जंहिंखे वधीक स्टार मिलियल हुजनि। इन सां सुठी शइ मिली वेंदी आहे। जीअं वेदर मौसम जी एप्लीकेशन ॻोल्हींदासीं, का बि एप्लीकेशन ॻोल्हींदो साइड में 4-5 स्टार जो ऑप्शन मिलंदो, इन ते क्लिक कयो। उहे एप्लीकेशन्स ईंदियूं जिन खे वधीक पसंदि कयो वियो हूंदो या वधीक स्टार मिलियल हूंदा। इन सां असल चीज़ मिली वेंदी आहे। दोस्तों, मौसम जी एप्लीकेशन डाउनलोड करणु चाहियो था त वन वेदर बहितरीन एप्लीकेशन आहे। इहा तव्हां डाउनलोड करे सघो था। वन वेदर मोबाइल जी स्क्रीन रिकॉर्डिंग लाइ AZ स्क्रीन रिकॉर्डर सभ खां बहितरीन आहे। हिन जी बहितरीन ॻाल्हि हीअ आहे त रिकॉर्डिंग दौरान कंहिं बि शइ ते निशान या सर्कल वग़ैरह ॾेई सघूं था। वीडियो खे लाइक तव्हां करे छॾियो हूंदो, कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।